अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ है यहाँ वज़ीर उन्नर ख़बर शामिल कयूं था। मटियारी मां शरीफ विगियो जी असिस्टेंट कमिश्नर मटियारी जूं तालुके जे मुख़्तलिफ़ हंधनि ते एसओपीज़ जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवायूं, 5 ॼणा गिरफ़्तार, ॾंढ वसूल। असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संगरासी मटियारी तालुके जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी एसओपीज़ ते अमल न कंदड़ 5 ॼणा गिरफ़्तार करे मथनि ॾंढ पिणु विधो। उन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर मटियारी उॾुरलाल वेझो ॻोठ शहर मठोड़ा में कार्रवाई कंदे हॾ भॻ जो पटो कंदड़ कुंभार उस्तोमद बलूचिस्तान मां वटि इलाज लाइ ईंदड़ ॿिनि ॼणनि आदम खान ऐं नबी बख्श खे एसओपीज़ ते अमल न करण सबबि गिरफ़्तार कराए ॾंढ मड़े इस्पताल सील करे छॾी, जॾहिं त ॿिए पासे असिस्टेंट कमिश्नर उॾेरोलाल में आवाम खे पेट्रोल न ॾींदड़ पंप जे मैनेजर सूदो 2 ॼणनि खे लाकअप कराए मथनि ॾंढ विझी छॾियो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संगरासी जो चवणु हो त आवाम जे लापरवाही ऐं एसओपीज़ ते अमल न करण सबबि कोरोना जा केस वधी रहिया आहिनि। उन हवाले सां सिंध हुकूमत एसओपीज़ ते अमल दरामद लाइ सख़्त अहकामात जारी कया आहिनि, जंहिं तहत हाणे एसओपीज़ ते अमल न कंदड़ हर दुकानदार ऐं हर माण्हूअ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। हाणे एसओपीज़ जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि सां का बि रिआयत न कई वेंदी। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।